80,000 में मूं वंटू खां खपाया वीगो वठो ऐं तव्हांखे दावत थो ॾियां त हीउ बि वठो तव्हां वीगो तव्हांखे मां वठी ॾींदुसि तमामु सस्तो ऐं मां हाणे वापारु कयो आहे इहो कंहिं दोस्त खे खपे त मां हे वीगो अहिड़ो वठी ॾींदोमांसि न को तेल ख़र्च थींदो न पाणी नहीं ॾिसो था तेल महांगा थी विया आहिनि ऐं ॾींहं ॾींहुं तेल चढ़ंदो थो वञे ॾाढा भाॼी ॾियो भाॼी साईं हुकुम कयो कहिड़ी शइ खपेव पटाटा कीअं आहिनि किलो पटाटा साईं 50,000 रुपए किलो अथई साईं 50,000 किलो जी सर छो भला महांगो थी वियो तव्हां पेट्रोल तव्हांजो चढ़ी सघे बाक़ी असांजा पटाटा पेट्रोल आहे पेट्रोल इन करे ही तव्हां खपे वठी ॾियो घणे जी आई आहे गाॾी अरे 80,000 में जेको वरी पहुतो आहे ऐं पंहिंजी वंटू खां खपायो न 80,000 भिंडियूं कयो किलो भिंडियूं क्या किलो ₹1,00,000 हल हल किलो तोरो हाँ अच्छा ये हिकड़ी वीआईपी विच 20,000 रुपए जी थई उतां हिकड़ी 20,000 रुपए जी थई 20,000 वठी देर खां पंहिंजो वीको कढे था 20,000 वठी बि वरी छा पैसा थोड़े पैसा काढे आने पार्सल कर हिन मां मूंखे 40,000 बचाइजो इंशाअल्लाह मां बि दोस्तनि खे दावत ॾींदुसि त हीउ बि अहिड़ो वीगो वठो तव्हां बि वज़ीर आज़म सभु वीगो वठी ईंदव इन करे तव्हांखे दावत ॾींदमि त तव्हां हीउ वीगो वठो इहा ठही वई इहो किलो इहो कयो अधु किलो बटालू विझायो हुया बटालू सरता ने खाइण खां महांगा हा हिकिड़ो भला विझो हिकिड़ो कीअं हलियो हिकिड़ो 40 रुपया हिकिड़ो 40 रुपया इहो बि ॾियो इहा बि ॾियो ऐं ॿियो कीअं हलियो हिकिड़ो कीअं हलियो हिकिड़ो इहो बि टोटल हिसाब सां घणा विझा 40,000 थिया अथई 1,40,000 तव्हां ॻाल्हि ई न आहे को मसालो ई न आहे चेक लिखी ॾियांव या मां दोस्तनि खे इहा सलाह ॾींदुमि त तव्हां बि अहिड़ो वीगो वठो ऐं गाॾियूं खपायो मोटरसाइकिलूं खपायो त तेल वारनि खे बि धक अचे वज़ीर आज़म अहिड़ा वीगो वठी ईंदव मां पहिरियों ई तव्हांखे दावत ॾींदुमि त तव्हां पहिरियां वीगो वठी ॾियो वधीक जे लाइ असां सां राब्तो कजो